जी बिल्कुल सिंध जी मायानाज़ अदाकार रियाना तबस्सुम गुज़िरियल ॾींहुं सोशल मीडिया ते पंहिंजे पेज ते लाइव अची कुझु ज़िंदगीअ बाबति अहम इंकशाफ़ कया। उन्हनि इंकशाफ़नि खां पोइ सोशल मीडिया जे सार्फ़िन में हिकु नओं बेस छिड़जियो थियो ऐं रियाना तबस्सुम पंहिंजे सोशल मीडिया ते लाइव अची ॿुधायो त गुज़िरियल कुझु वक़्तु अॻु संदसि पुटु जेको आहे मुबैना तौरु ख़ुदकशी कई ऐं संदसि न्याणी जेका आहे उहा हिन वक़्तु ज़हनी तवाज़ुन पंहिंजो विञाए वेठी आहे ऐं रियाना तबस्सुम पाण बि ब्रेन ट्यूमर जहिड़े मुज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। हुन ॿुधायो त संदसि न्याणीअ जो ज़हनी तवाज़ुन सही न हुजणु सबबु उहा आहे रोज़ 15 पुलिस ते कॉल करे थी ऐं 15 पुलिस खे चवे थी त संदसि घरवारा संदसि मथां तशदुद कंदा ऐं 15 पुलिस आहे रोज़ असांजे घर अची असांखे ज़हनी दबाव जो शिकार बणाए थी। 15 पुलिस अमलदार जॾहिं बि अचनि था त हू ख़र्चे पाणीअ जो मुतालबो कंदा ऐं ख़र्चो पाणी वठी मोटी था वञनि। इन हवाले सां हू केतिरा ई दफ़ा थाणे ते पहुची पंहिंजो जेको आहे लिखत बि ॾेई चुकी आहे त संदसि न्याणीअ जो ज़हनी तवाज़ुन सही न आहे। हुनजो इहो बि चवणु आहे त पुलिस अमलदार जेको आहे संदसि न्याणीअ जे सिहत बाबति बाख़बर हुजण बावजूदि बि असांखे आहे रोज़ ज़हनी दबाव जो शिकार बणाईंदा रहनि था। ऐं हुन इहो बि चयो आहे त गुज़िरियल केतिरे अरसे खां हूअ टीवी ऐं शोबिज़ जी दुनिया खां परे हुजण बावजूदि हू मजबूरन सोशल मीडिया ते लाइव आई। सोशल मीडिया ते लाइव अचण खां पोइ सोशल मीडिया जे सार्फ़िन में हिकु नओं बेस छिड़जियो थियो ऐं सकाफ़त खाते मथां चिती तनक़ीद कई वई ऐं जॾहिं त हिन वक़्त ताईं सकाफ़त खाते ऐं सिंध हुकूमत संदसि का बि वाहुर नाहे कई ऐं इन हवाले सां जॾहिं WTN जी टीम जेको आहे रियाना तबस्सुम सां राब्तो कयो त रियाना तबस्सुम पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त हू हिन वक़्त बि ज़हनी दबाव जो शिकार आहे, हिन वक़्त बि पुलिस संदसि घर अंदरि मौजूदु आहे ऐं हू मौक़िफ़ जॾहिं बि ॾींदी त पंहिंजो मौक़िफ़ ज़रूरु पेश कंदी। ऐं जॾहिं त इन इहे अहम मसइले ते WTN जी टीम जेका आहे शाहराह फैसल पुलिस स्टेशन पहुती त ड्यूटीअ ते मुक़ररु जेको पुलिस ऑफिसर आहे हुन ॿुधायो त 15 पुलिस जी जेका आहे जेको कमु आहे उहो 15 पुलिस जो जेको कमु उहो बर वक़्तु हुन मुतासिर वटि पहुचणु आहे। उते पहुचण खां पोइ जेको आहे मामलनि जी सही ख़बर पवे थी। पर हुननि इहो बि चयो आहे त हाणे जेको हिन जो रियाना तबस्सुम जी न्याणी आहे उनजी सिहतयाबीअ लाइ हितां जूं 2 लेडीज़ कांस्टेबल जेके आहिनि उहे उन सां गॾु उन्हनि खे कंहिं रिहेबिलिटेशन सेंटर में मोकिलियो वेंदो त जिते हू जीअं एडमिट कराए सघनि। ऐं जॾहिं त रियाना तबस्सुम वारे मामले ते मुख़्तलिफ़ सोशल मीडिया सार्फ़िन तरफ़ां जेको आहे सकाफ़त खाते तोड़े सिंध हुकूमत मथां तनक़ीद कई बि वञे ऐं सकाफ़त खाते ऐं सिंध हुकूमत खां घुर कई बि वञे त सिंध जी मायानाज़ अदाकार रियाना तबस्सुम जी वाहुर कई वञे। जी।